मुफक्किर पाकिस्तान शायर मशरिक़ मोहम्मद अल्लामा इक़बाल जो नालो तहरीक आज़ादीअ जे रहनुमाउनि में हमेशह सोनहरी अल्फाज़नि में लिखिजी वेंदो। अल्लामा इक़बाल 9 नवंबर 1877 ते सियालकोट में पैदा थियो। अल्लामा इक़बाल इब्तदाई तालीम सियालकोट में हासिल कई, पोइ गवर्नमेंट कॉलेज लाहौर खां फ़लसफ़े में MA कयो। 1905 में अल्लामा इक़बाल आला तालीम हासिल करण जे लाइ इंग्लैंड रवाना थिया, जिते उन्हनि कैम्ब्रिज यूनिवर्सिटी खां फ़लसफ़े जी डिग्री हासिल कई ऐं जर्मनीअ जी यूनिवर्सिटीअ खां PhD कयो। अल्लामा इक़बाल ख़ुशकिस्मत हुयो त हुनखे मौलवी सैयद मीर हसन वांगुरु उस्ताद नसीब थियो, जेको न सिर्फ़ दर्स ऐं तदरीस में अव्वल दर्जे जी महारत रखंदो हो, पर फ़ारसी ऐं अरबी जे मायानाज़ इल्म भी महारत रखंदो हो। मौलवी मीर हसन जी शागिर्दीअ में अल्लामा इक़बाल जी अरबी ऐं फ़ारसी ज़बान ते उबूर हासिल थी वियो हो। उन्हनि उर्दूअ में ऐं फ़ारसीअ में शाइरी कई ऐं फ़नी बारीकियुनि खे सम्झण जे लाइ मौलवी मीर हसन साहिब खां शागिर्दी हासिल कई। अल्लामा इक़बाल वकालत ऐं शाइरीअ सां गॾोगॾु सियासी तहरीकुनि में भरपूर हिस्सो वरितो। नवंबर 1926 में अल्लामा इक़बाल 4 सालनि जे लाइ लाहौर जी मुस्लिम नशिस्त ते पंजाब जी सूबाई असम्बली जे रुकन जी हैसियत सां मुंतख़िब थिया। असम्बली जे मेंबर हुअण जी हैसियत खां उन्हनि कई मुफ़ीद क़वानीन मंज़ूर कराया। उन्हनि में अहम किरदार बि अदा कयो। 1930 में क़ाइद आज़म जी ख़्वाहिश ते अल्लामा इक़बाल खे मुस्लिम लीग जे सालियाना इजलास जी सदारत ॾिनी वई ऐं अल्लामा इक़बाल बरसग़ीर जे मुसलमाननि जे लाइ हिकु धार वतन जी समरी भी उन ई इजलास में पेश कई। ऑल इंडिया मुस्लिम लीग जी तंज़ीम नौ खां पोइ अल्लामा इक़बाल खे पंजाब जो सदर मुंतख़िब कयो वियो ऐं उन्हनि मुस्लिम लीग खे हिकु फ़ाल जमात ठाहिण जे लाइ क़ाइद आज़म जो भरपूर साथ ॾिनो। 1937 में सूबाई इंतख़ाबात में नाकामीअ खां पोइ बि अवां हिम्मत न हाराई ऐं मुस्लिम लीग जे लाइ कमु कंदा रहिया, पर हिन सूरतहाल खां कुझु महीननि खां पोइ अल्लामा इक़बाल 21 अप्रैल 1938 ते हिन दुनिया खां रुख़सत थी विया। पर अवां जी वफ़ात खां पोइ अवां जो ख़्वाब ऐं सोच ज़िंदा रही ऐं क़ाइद आज़म रहमतुल्लाह अलैह ॾींहं राति महिनत करे अल्लामा इक़बाल जे अलॻि वतन जे ख़्वाब खे हक़ीक़ी शक्ल ॾिनी ऐं इक़बाल जो ही ख़्वाब 14 अगस्त 1947 ते पाकिस्तान जी सूरत में दुनिया जे नक्शे ते नुमोदार थियो ऐं सॼी दुनिया खे हैरान करे छॾियो। अफ़राद के हाथों में है अक़वाम की तक़दीर, हर फर्द है मिल्लत के मुक़द्दर का सितारा। अल्लामा इक़बाल बेशुमार किताब लिखिया, जंहिंमें बांगे दरा, बाले जिब्रील, ज़रबे कलीम शामिल आहिनि। खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रज़ा क्या है।